अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में वलीकार और यहाँ मारवी थीम सबका पहले शाम कनासी हेडलाइंस। हुकूमत अवाम ते बीयर पेट्रोल बम किराए जो नाड़े वारी वजारत मौसू पेट्रोल 14 रुपया 85 पैसा ऐं हाई स्पीड डीजल 13 रुपया 23 पैसा फी लीटर महांगो कयो वियो। लाइट डीजल की कीमत 18 पैसा 68 पैसा ऐं घास रेट की कीमत 18 रुपया 83 पैसा फी लीटर वधाई वई। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल फी लीटर 248 रुपया 74 पैसा ऐं हाई स्पीड डीजल 276 रुपया 54 पैसा फी लीटर थी वियो। लाइट डीजल 267 रुपया 15 पैसा ऐं घास रेट की कीमत 230 रुपया 26 पैसा फी लीटर मुकर्रर। नई कीमतों अज खां लागू। दुनिया में तेल साग वधी रहा आहिनि। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध IMF सां मुआहिदे जो हिस्सो आहे। पेट्रोलियम शयुनि ते टैक्स लागू करण असांजी मजबूरी आहे। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त पेट्रोल ऐं घास रेट ते 5 रुपया टैक्स लॻायो आहे। जेको मुआहिदो इमरान खान IMF सां करे वियो हो, असां उन खे बहाल कयो आहे। IMF प्रोग्राम में घणी कामयाबी मिली आहे। इंपोर्टेड हुकूमत रूस में सस्तो पेट्रोल खरीद करण बदिरां अवाम ते भार विधो। PTI चेयरमैन इमरान खान समाजी राबतनि वारी वेबसाइट ते पंहिंजे ट्वीट में चयो आहे त हुकूमत पाण खे 1100 अरब रुपयनि जो एनआरओ ॾेई रही आहे। पेट्रोल 99 ऐं डीज़ल 133 रुपया फी लीटर महांगो कयो पियो आहे। आवाम सुभाणे असांजे एहतजाज में शिरकत करे। पेट्रोल ऐं डीज़ल खां पोइ जुलाई में महांगाई जो नओं टुको लॻंदो। अवामी लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त वोट विकिरो कंदड़नि खे उहिदा ऐं पार्टी टिकेटूं ॾिनियूं पई वञनि। तमामु जल्द हुकूमत जो सियासी जनाज़ो निकिरण वारो आहे। लाहौर हाई कोर्ट के हुक्म ते पंजाब के वडे वज़ीर की चूंड लाइ पंजाब असेंबली जो शेड्यूल जारी। इजलास अज शाम 4 वगे तलब। पंजाब असेंबली सेक्रेटरीट शेड्यूल जारी करे छॾियो। PTI लाहौर हाई कोर्ट जो फैसलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। PTI की लीगल टीम चौधरी फैसल एडवोकेट की सरबराही में सुप्रीम कोर्ट पहुंची दरख्वास्त दाखिल कराई छॾी। सुप्रीम कोर्ट में दाखिल दरख्वास्त इस्तदा कई पई त वज़ीर आला की चूंड लाइ थींदड़ चूंडनि के मुअत्तल करण जो हुक्म ॾिनो वञे। पंजाब सरकार डिप्टी स्पीकर पंजाब गवर्नर के प्रिंसिपल सेक्रेटरी असेंबली ऐं हमजा शहबाज के धुर बणायो वियो। कराची में विविस बस सर्विस से बेरूट की शुरुआत अज थी। वो रूट नॉर्थ कराची का इंडस अस्पताल कोरंगी ताईं आहे। बस नागर चौरंगी सुराबकोट गुलशन चौरंगी ट्रिक रोड शाह फैसल कॉलोनी ऐं लांढी मां गुजरंदी।
बिलावल भुट्टो सरदारी चयो पाकिस्तान में गैर मुल्की सिड़पकारन के हर मुमकिन सहूलत दी वेंदी। पाकिस्तान की पड़ी वसारत से इख्तियारन अमेरिका कांग्रेस के मेंबरन में मुलाकात। पड़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी मुलाकात में सौमजरी शिरकत कई। मुलाकात में ॻाल्हाईंदे अमेरिकी कांग्रेस की औरत मेंबर शीला जैक्सन चयो तो IMF के चवंदी पाकिस्तान के इक़्तिसादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। अमेरिका में पाकिस्तान के सफ़ीर मसूद खान की टेक्सास के गवर्नर ग्रेग एबिट सां मुलाकात। ग्रेग एबिट पाकिस्तान के दौरे की दावत कबूल करे वरिती।